बुकेरा शरीफ वेठो धगाणो भुलतार जो बासर शख्स मंजूर लगारी मासूम नीगर नोमान अली भुलतार ते माल जे वाड़े मां चोरी जो इल्ज़ाम हणी निम जे वण सां ॿधी तशद्दुद कयो। मासूम ॿार रोईंदो रहियो, ज़ालिम तशद्दुद कंदो रहियो। निम जे वण में ॿधल नीगर जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण बाद बासर शख्स मासूम नीगर नोमान बुलतार खे छॾे ॾिनो। जॾहिं त नीगर जे पीउ अली अकबर ऐं चाचे शौकत बुलतार जो चवणु आहे त बासर शख्स मंजूर लगारी असांजे मासूम ॿार ते नाहक तशद्दुद कयो आहे। असां सां इंसाफ़ कयो वञे जॾहिं त वाक़े जी NCB सेक्शन कंडो अलहयार ते दाख़िल कई वई। जॾहिं त इल्ज़ाम हेठि आयल बासर शख्स मंजूर लगारी खे पुलिस गिरफ़्तार नाहे करे सघी। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।